This program is sponsored by Supreme Universal Beyond Spaces, co-sponsored by Jade King, Training Right to Career Bright, Vivekanand Education Society, Suman Ramesh Tulsiani Charitable Trust, The Navjeevan Cooperative Bank Limited, Sadhna Sehkari Bank Limited, Nagpur, P. Kandhari Properties LLP, a guild of professional realtors, Mangnani Elders Home, Lonavala. गाने बजाए बोली बजाए सिंधी मुझो माना है, सिंधी मुझी शान आहे। आज़ादी जे ॾींहंनि जी ॻाल्हि पंहिंजे घोटनि जो इंतज़ार कंदी हुई ज़ाल। मर्द कंदा हुया देश जी आज़ादी जे लाइ लड़ाई। राह ॾिसंदे वाटियूं निहारे पकड़े हथ में झाड़ू ज़ाल कंदी हुई सफ़ाई। हुननि वीरनि खे यादि कंदे गीतनि में पिरोए ॾेखारूं पिया इंडिपेंडेंस डे। असां सभिनी खे ॼाणा ॾाढी मुश्किलातुनि खां पोइ 15 अगस्त 1947 में ब्रिटिश राज खां असांखे मिली हुई आज़ादी। हिन मंगल अवसर स्वतंत्रता दिवस खे ॾेखारियूं पिया ओमान में वसियल सिंधी गायिका गीता खानवानी जी जे सहयोग सां। महाराष्ट्र जे स्थित उल्हासनगर, मध्य प्रदेश जे भोपाल, राजस्थान जे उदयपुर ऐं जयपुर ऐं गुजरात जे अहमदाबाद में मनायल इंडिपेंडेंस डे। राजस्थान जे उदयपुर में पूज्य सिंधी साहित्य पंचायत जे तरफा संत कंवरराम नगर में श्री तीरथ नेवनानी, लक्ष्मणदास SS नंदवानी जी जे सहयोग सां मनायो वियो इंडिपेंडेंस डे। ख़बर ते नज़र हुई घनश्याम चांदवानी जी। राजस्थान जे शिक्षा मंत्री श्री वासुदेव देवनानी जी जे पारां जयपुर में मनायल स्वतंत्रता दिवस। मध्य प्रदेश के भोपाल में नंदवानी सभागृह में सिंधी साहित्य अकादमी भोपाल पारां रखियो वियो राष्ट्रीय चेतना जा सुर जे नाले सां गीत, संगीत ऐं नृत्य जो रंगारंग कार्यक्रम श्री राजेंद्र प्रेमचंदानी जी जे नेतृत्व में। इन कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में पधारिया जीव सेवा संस्थान जा परम पूज्य श्री सिद्ध भाऊ जी। सदारत करण वारन में हुआ विधायक रामेश्वर शर्मा जी ए खास मेहमानन में हुआ मध्य प्रदेश विधानसभा जा सचिव भगवान दास इसरानी जी। Bye.
ॾेखारियो पिया गुजरात जे अहमदाबाद जे कुबेर नगर में भारतीय सिंधु सभा पारां मनायल इंडिपेंडेंस डे, जंहिंमें मुख्य रूप सां शिरकत करण वारनि में हुआ गुजरात जी मिनिस्टर निर्मला वाधवानी ऐं मुंबई मां मुरली अदनानी जी। आखिर में ॾेखारियो पिया नए तरीक़े सां मनायल महाराष्ट्र जे उल्हासनगर में श्री दयाल आशाजीअ जे अॻवानी में सिंधु युवा संगठन जे पारां मनायल इंडिपेंडेंस डे, जंहिंमें मुख्य रूप से सहयोग ॾियण वारनि में हुयूं जया भटीजा, दीपा लुल्ला, रेखा वलेचा ऐं राजकुमारी नारा जी। ख़बर ते नज़र हुई असांजे मीडिया एसोसिएट सुनील गंगवानी जी। सिंधियुनि जो हिकु उभरंदड़ कलाकार, सिंगर, एक्टर मोहित कारिया पंहिंजे साथियुनि सोनिया लालचंदानी, जतिन प्रेमानी, मुस्कान ऐं मनीष मलकानी, रक्षा खत्री, अमित आहूजा, गौरव गुरवानी ऐं गीता जिन जे सहयोग सां शॉर्ट फिल्म्स, ड्रामास में कम कंदे कंदे वेझड़ाई में ठाहियो सोशल मीडिया ऐं मुंबई जे FM चैनल जे पारां फेमस थियल गीत सोनू जो सिंधी वर्जन, जंहिंजी ॾिसूं था हिकु झलक। सोनू तोखे ॿियो कोई कमकार नाहे छा? सॼो ॾींहुं वेठो आहे वांदो वांदो थी वियो आहे मंदो मथो फेरियो थी गोल गोल सोनू तूं चुप करे दुकान खोल। सोनू तोखे ॿियो कोई कमकार नाहे छा? वेझराई में इंडोनेशिया बाली में वसियल आनंद आश्रम जे स्वामी आनंद कृष्णानी जी हिंदुस्तान जे सिंधु दर्शन यात्रा में वरितो भाग ऐं इन ई दौरान कई मुलाक़ात दादा LK आडवाणी जी ऐं दादा राम जेठमलानी जी सां। नौजवान साहित्यकार ऐं अदीब श्री रोशन गोलानी खे सिंधी साहित्य अकादमी तरफ़ां 2017 साल जो इनाम 50,000 रुपया ॾियण जी पधराई कई वई आहे। इहो इनाम इन्हनि खे मिलियो इन्हनि जी लिखियल किताब बावाणा बोल, जेको ॿारनि जी कविताउनि जो किताब आहे, उन जे लाइ। सिंधु दर्शन पारां श्री रोशन गोलानी जी खे लख लख वाधायूं ऐं हिन ख़बर जी लेखक, वॉइस ओवर आर्टिस्ट ऐं सिंधु दर्शन अहमदाबाद जी मीडिया एसोसिएट श्रीमती हीना अगरानी जी खे बि लख लख वाधायूं। ओम शांति। देश दुनिया जे हर हिस्से में मानव कल्याण ऐं सद्भावना जी जोत जगाईंदड़ संस्था प्रजापिता ब्रह्मा कुमारी राजस्थान जे माउंट आबू में वसियल ज्ञान सरोवर जे हारमनी हॉल में देश जे इंडिपेंडेंस डे उपलक्ष्य में आयोजित कयो नृत्य कला ऐं ट्रेडिशनल ड्रेस कॉम्पिटिशन जो प्रोग्राम मेरा देश मेरी पहचान। ॾिसूं था कुछ उन जूं झलकियूं। हिन शानदार प्रोग्राम के ऑर्गेनाइज कयो ट्रेवल एंड टूरिज्म विंग जी करता धरता मुंबई में रहंदड़ BK मीरा दीदी जी ऐं उनखे साथ ॾिनो BK चंदा जी ऐं BK प्रशांति। महाराष्ट्र जे अहमदनगर जे विवेकानंद स्कूल में श्री थदाराम तोलानी जी जे नेतृत्व में वेझराई में रखियो वियो थैलेसमिया माइनर चेकअप कैंप श्री आनंद किशनानी ऐं किशोर खूबचंदानी जी जे सहयोग सां। शानदार नमूने हिकु जानदार संस्था रखियो हिकु मानदार सिंधी जो सम्मान समारोह सदाबहार। जी हाँ दोस्तों, सिंधी समाज जी वेल नोन ऑर्गेनाइजेशन विनीता नागपाल फाउंडेशन मुंबई जे मशहूर 5 स्टार होटल रोजवुड में सम्मानित करे रही आहे वर्ल्ड फेमस सिंधी सोशल वर्कर मुरली अदनानी जी खे। सदाई मुस्कुराईंदड़ दादा मुरली अदनानी जी कामयाबियुनि ऐं उपलब्धियुनि जी शान में आयोजित थी 100 खां बि मथे माएदार सिंधियुनि जी ही शानदार औताक। मुख्य मेहमाननि में शामिल हुआ रोजवुड होटल जा मालिक ऐं मंगनानी एल्डर्स होम जा कर्ता धर्ता श्री चंदर मंगनानी, श्री मुरली अदनानी, श्री गुरमुख जगवानी, श्री नंदलाल राजपाल, श्री महेश तेजवानी, श्रीमती शोभा लालचंदानी, श्री महेश सुखरामानी, श्रीमती भारती छाबड़िया ऐं वीना डिंगरानी जी। खबर ते नजर हुई असांजी दुबई जी मीडिया एसोसिएट श्रीमती विनीता नागपाल जी।
बीजेपी सिंधी सेल मुंबई नॉर्थ वेस्ट जा वाइस प्रेसिडेंट ऐं डायरेक्टर सुप्रीम फाउंडेशन श्री विनोद हरिसिंघानी जी रखियो हिकु सेमिनार GST ए रेरा ते लोखंडवाला जे द सेलिब्रेशन क्लब में। जोधपुर जे वेझो आहे रामदेवरा तीर्थ स्थान। उन्हनि ते वञण वारनि श्रद्धालुअनि खे सिंधु सेना संस्था जे पारां थियो सहयोग प्राप्त, जंहिंमें मुख्य भाग वठण वारनि में हुआ वासुदेव टेकवाल। सिंधियत सां जेको करे थो प्यार, उहो मनाए थो सिंधियुनि जा त्योहार ऐं ॾिसे थो सिंधु दर्शन के बार बार। सिंधु दर्शन सिंधियत जो घर तव्हांखे ॾिए पियो सुहिणो अवसर। विश्व जे सिंधियुनि सां जुड़न जो, छो त बचियो आहे इहो हिकु रस्तो जो आहे सुहिणो सवाटो सस्तो ऐं मोबाइल जे पारां रस्तो। जंहिंखे मनाइण जा कुझु फोटो ऐं वीडियो कयो मोबाइल पारां तैयार ऐं मोकिलियो सिंधु दर्शन जे हिन WhatsApp नंबर ते 9870973022। पंहिंजो फर्ज़ निभायो ऐं सिंधियुनि जो अक्स वधायो। घर में ॿाहिरि बि, देश में विदेश में बि घणा ई ॾिठा अमीरी बवाल। दोस्तो वेझड़ाई में अचण वारो आहे फ़क़ीरी धमाल। 4 खां 15 जनवरी 2018 जी तारीख़ुनि में साईं वषण शाह जा वंशज साईं ओम साईं ऐं नंढा शहज़ादा दिलबर साईं पूज्य झूलेलाल साईं जिन जी जोत ॿारे निहाल ऐं मालामाल कंदा गोवा जे बाशिंदनि खे। हिन हलचल ते नज़र पियो रखे पाल पाल हर्ष बाला। जिंदा है सिंधी जेसिताईं सिंधियत सां आहे प्यार, कॾहिं न मरंदी सिंधियत जेसिताईं जिंदा आहे सिंधी कलाकार। जी हाँ, कमल नाथानी ऐं मधु नाथानी वरी खणी अचनि पिया KNC मीडिया एंड एंटरटेनमेंट जी नई पेशकश बियॉन्ड बाउंड्रीज, अ स्टोरी ऑफ ह्यूमैनिटी and Magic of Kashmir. Coming soon in all cinemas, and for more information, contact. उम्मीद आहे तव्हांखे प्रोग्राम पसंदि आयो हूंदो, त पोइ कयो सब्सक्राइब ऐं वधायो सिंधियत खे ईअं त असांजी वेबसाइट www.sindhudarshan.com ते सब्सक्राइब जो ॻाढ़ो बटन दबाए पंहिंजे नाले, मोबाइल नंबर, पंहिंजी ईमेल ID ऐं एरिया सां गॾु मैसेज लिखी रखो फीडबैक जे कॉलम में। तारीफ़ लिखो अगरि तव्हांखे प्रोग्राम पसंदि आयो हुजे ऐं सम्झ में अचे कुझु ग़लतियूं त तव्हांजी एडवाइस बि कंदी असांखे निहाल। झूलेलाल त चयोसीं न, जय झूलेलाल।